जमाल साईं यो पंहिंजो शतावरी का शाइरी हुजे तव्हां वटि? हाँ साईं, यो शताब ज़रदारी चयो न त उमिरि हली गई चर्चा थुलई आ। अच्छा, उमिरि हली गई ऐं चर्चा थुलई आ ऐं सूंहं सौदा सस्ता थुलई आ। वाह यार वाह। ऐं चंड पिया कूड़ी चुगली मरेंदे, चंड पिया कूड़ी चुगली मरेंदे, रातों में कण तरसिया थुलई आ। वाह यार वाह, बोल ने सही पढ़ोस। यो त चंड पिया कूड़ी चुगली मरेंदे, हाँ रातों में कण तरसिया थुलई आ। वाह, ऐं छोड़ना हस छोड़ी हलिया गया, सही। छोड़ना हस छोड़ी हलिया गया, मैं हूंदा हस वो मेरा थुलई आ। वाह यार वाह। ऐं साह कढण दी साज़िश हई है, साह कढण दी साज़िश है ये। साह कढण दी साज़िश हई है, ॿिया मुंह को लुकावण न खरा थुलई आ। वाह यार वाह। मूंडा न भाई वाह। नखरा ना। ऐं वक्त हथां जो ज़ोरी खसियई, वक्त हथां जो ज़ोरी खसियई, जोभन को मैं उछलिया थुलई आ। वाह वाह। ऐं लोक तमाशे काणा गॾु थिए न, सही। माण्हू तमाशे काणा गॾु थिए, मैं फतकदा पिया मुजरा थुलई आ। वाह वाह। ऐं लोक शताब को यार समझ न सघे, सही। लोक शताब को समझ न सघे, शायरा को चरिया थुलई आ। वाह वाह। उमिरि हली गई चर्चा थुलई आ, सूंहं दा सौदा सस्ता थुलई।